कंदासी शिकारपुर में वाक़िया का कंदासी गढ़ी तेगो में धाड़ेलन से हमले में जख्मी थियल एहलकार वाहिद बख्श भुट्टो सकर अस्पताल में पहुंची वियो आहे। लकी वासी 52 वरिये जो पुलिस एहलकार वाहिद बख्श सकर जी हिरा अस्पताल में दमदणी हवाले कयो। पुलिस एहलकार वाहिद बख्श भुट्टो जे लाडाणे जे इतला ते घर बातिन में कोहराम अची वियो तडो लकी भुट्टा मोहल्ले में विछाए वियो। इलाइक़े में दुख जी लहर छाइजी वई आहे। शिकारपुर में आगा कई पिया गढ़ी तेगो में धाड़ेलन जे हमले में जख्मी थियल एहलकार वाहिद बख्श भुट्टो सकर अस्पताल में फौत थी वियो आहे। लकी वासी 52 वरिये जे पुलिस एहलकार वाहिद बख्श सकर जी हिरा अस्पताल में दमदणी हवाले कयो। पुलिस एहलकार वाहिद बख्श भुट्टो जे लाडाणे जे इतला ते घर बातिन में कोहराम अची वियो तडो लकी भुट्टा मोहल्ले में विछाए वियो। इलाइक़े में दुख जी लहर छाइजी वई आहे। गढ़ी तेगो में धाड़ेलन जे हमले में जख्मी थियल एहलकार वाहिद बख्श भुट्टो सकर अस्पताल में फौत थी वियो आहे। लकी वासी 52 वरिये जो पुलिस एहलकार वाहिद बख्श सकर जी हिरा अस्पताल में दमदणी हवाले कयो। पुलिस एहलकार वाहिद बख्श भुट्टो जे लाडाणे जे इतला ते घर बातिन में कोहराम अची वियो तडो लकी भुट्टा मोहल्ले में विछाए वियो आहे। गढ़ी तेगो में धाड़ेलन जे हमले में जख्मी थियल एहलकार वाहिद बख्श भुट्टो सकर अस्पताल में फौत थी वियो आहे। लकी वासी 52 वरिये जे पुलिस एहलकार वाहिद बख्श सकर जी हिरा अस्पताल में दमदणी हवाले कयो। पुलिस एहलकार वाहिद बख्श भुट्टो जे लाडाणे जे इतला ते घर बातिन में कोहराम अची वियो। तफसील मालूम कंदासी शिकारपुर में धरती टीवी जे रिपोर्टर आगा तारिक पठान का। जी आगा तारिक पठान अपडेट कजो। जी शिकारपुर जिले के गढ़ी तेगो वाले इलाके में एक ॾींहुं अवल ऑपरेशन थियो जंहिंमें SHO समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया जंहिंमें वाहिद बख्श जेको भुट्टो आहे वो शदीद ज़ख़्मी थी वियो। उनखे शिकारपुर अस्पताल खां हिरा अस्पताल रखियो वियो आहे। हुन अॼु जेको आहे सुबुह शहीद थी विया जंहिंजी नमाज़ जनाज़ा शिकारपुर जिले जे लखी गुलाम शाह में रखी वई आहे जंहिंमें रणवीर तुन समेत बाला ऑफिसर ऐं पुलिस एहलकार शिरकत कंदा। जी मेहरबानी आगा तारिक पठान तफसील जे लाइ।